तंदे गुलाम हैदर खां रिपोर्ट करे रहियो आहे अली जान चांडियो। तंदे गुलाम हैदर वेझो ॻोठ हकीमानी सैयद जे रहवासी अकेलती बिरादरी जे माण्हुनि जो ॾंदो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ भल्लू अमरू मालू मोमजी कोहली ॿुधायो, असांजे घरनि मां नामालूम चोर चौपायो माल काहे विया, जंहिंजो फिरियाद खणी हद जे थाणे ॾंदो पहुतासीं। SHO ॾंदो आशिक लाशारी फिरियाद ॿुधण बजाए गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए थाणे मां ॿाहिरि कढी छॾियो। असां मिसकिन माण्हुनि खे इंसाफ़ करण बजाए गार गंद करे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए धिका ॾेई थाणे मां ॿाहिरि कढियो वियो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP टुनो मोहम्मद ख़ान खे अपील कंदे चयो त मामले जो नोटिस वठे, असांजी थियल चोरी वापसि कराए असांजी तज़लील कंदड़ पुलिस वारे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सोशल मीडिया सेंटर सिंध ऐं कारियूं पुॾिनियूं हुन असीं आयासीं वरी वॾे खे ॿुधायो अथऊं, पोइ उन्हनि असीं वरी केरु ग़रीब माण्हू आहियूं, असांजी इतराज़ करियो तव्हांखे ऑफिसर माण्हुनि खे वॾनि खे असांजे ग़रीबनि जो हक़ करे ॾियो, इंसाफ़ करियो। असांजी ना इंसाफ़ी थी थिए, जुमेरात इहो पाॾो खुलियो आहे, उनखे हेतिरा ॾींहं थी विया असांजो अञा इंसाफ़ कोन थियो आहे। असांजी इंसाफ़ करियो, असांजे ग़रीबनि जी रोज़ी रही आहे, असांजी चोरी थी वई आहे, असांजी मिस्किननि जी मदद करियो, असांजी दाद फरियाद कुझु ॿुधियो।